अपडेट कनासी सिखर का पेट्रोल पंप से छापो, हज़ारे लीटर ईरानी तेल हथ कयो वियो। कस्टम पुलिस और रेंजर्स खोसा पेट्रोल पंप से छापो हयो। पंप मालिक ईरानी तेल जो कारोबार कर रहो हो। छापे दौरान हज़ारे लीटर ईरानी तेल हथ कयो वियो आहे। छापे दौरान मुलाजिम फरार थी विया। पेट्रोल पंप के सील कयो वियो। अपडेट कनासी सिखर का पेट्रोल पंप से छापो, हज़ारे लीटर ईरानी तेल हथ कयो वियो। खबर आवाज़ शेयर कनासी। कस्टम पुलिस और रेंजर्स खोसा पेट्रोल पंप से छापो हयो। पंप मालिक ईरानी तेल जो कारोबार कर रहो हो। छापे दौरान हज़ारे लीटर ईरानी तेल हथ कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे जॾहिं त छापे दौरान मुलाजिम फरार थी विया। पेट्रोल पंप के सील कयो वियो। अहम खबर आहे सिखर का पेट्रोल पंप से छापो लगो, हज़ारे लीटर ईरानी तेल हथ कयो वियो। कस्टम पुलिस और रेंजर्स खोसा पेट्रोल पंप से छापो हयो। पंप मालिक ईरानी तेल जो कारोबार कर रहो हो। छापे दौरान हज़ारे लीटर ईरानी तेल हथ कयो वियो आहे। छापे दौरान मुलाजिम फरार थी विया। पेट्रोल पंप के सील कयो वियो। तफ़सील मालूम कनासी। मोरड़ो महर खां जी घड़ा तफ़सील आहे, नागा कजो। जी बिल्कुल। सखर में सास इदारनि जे निगरानी में कस्टम पुलिस रेंजर्स ऐं रेवेन्यू जे तरफ़ां गॾियल तौर ते खोसा पेट्रोल पंप ते छापो हयो वियो आहे। छापे दौरान हज़ारे जेके ईरानी तेल जा जेके लीटर आहिनि उहे बरामद कया विया आहिनि। उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त आबाद थाणे जे हद बस टर्मिनल भरिसां अब्दुल शकूर खोसो जे पेट्रोल पंप ते जेको आहे गॾियल तौर ते इदारनि जे तरफ़ां कार्रवाई कई वई आहे। कार्रवाईअ दौरान जेको आहे पेट्रोल पंप मालिक ऐं जेके मुलाज़िम आहिनि उहे फरार थी विया आहिनि ऐं छापे दौरान पेट्रोल पंप तां हज़ारे जेके लीटर ईरानी तेल आहे उहो बरामद कयो वियो आहे, जंहिंजी मालियत लखे रुपया आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे पुलिस जो वधीक चवणु आहे त कार्रवाई दौरान जेको तेल बरामद कयो वियो आहे उहो तहवील में वठी थाणे ॾांहुं मुंतकिल कयो पियो वञे ऐं पेट्रोल पंप खे सील कयो वेंदो। अब्दुल शकूर खोसो जेको आहे पेट्रोल पंप जो मालिक खोसा पंप जे नाले सां पेट्रोल पंप हलाए रहियो, जंहिंखे कार्रवाईअ खां पोइ सील कयो पियो वञे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।